मटियारी मां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं मटियारी लॻ शाहपुर दरपुर थाणे जे हद में वाक़िए ॻोठ लाल खान ॿाटी में सोलंकी बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि विकोड़े वई आहे, जंहिं सबबु 10 खां मथे घर सड़ी रख थी विया आहिनि, जॾहिं त घरनि में अंदरि पियल अनाज बिस्तरा ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त मुतासिर ॻोठाण उदास सोलंकी ऐं ॿिनि ॿुधायो त मटियारी फायर ब्रिगेड वारनि जे अमले खे बर वक़्तु इतला ॾियण बावजूदि केर बि न पहुतो आहे। पंहिंजी मदद पाण बाहि विसाइण में रुधल आहियूं। बाहि लॻण सबबु खान मोहम्मद, नूर मोहम्मद, उदास सोलंकी, सागर सोलंकी, गुलाम हुसैन ऐं ॿियनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। ॿिए तरफ़ बाहि जो कारण मालूम न थी सघियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।